नाज़रीन बोज़दार वॾा भरिसां कोटडेजी ऐं ठरी बीवा खे मिलाईंदड़ लिंक रोड जे पुल टुटण सबबि वॾियुनि गाॾियुनि जी अचु वञु मुअतल थी वई आहे। इन हवाले सां पेश आहे सफदर पहाड़ जी रिपोर्ट। बोज़दार वॾा भरिसां टालपुर वॾा ऐं उन टालपुर वॾा खां निकिरण मेन जेको रोड आहे लिंक रोड जेको टालपुर वॾा खां वेंदे ठरी मीरवा तरफ़ तो मेन विच ते जेका पुल आहे जेका पुल टुटी पवण जे करे केतिरनि ॾींहंनि खां वठी ही ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर तमामु हिकिड़ी मुश्किलात खे मोड़ ॾेई रहिया आहिनि। वेंदड़ मुसाफ़िरनि तोड़े आस पास ॻोठनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन हवाले सां वधीक छा चवणु आहे। ही जेको रोड आहे टालपुर खां वठी जेका ठरी वेंदड़ आहे जेको मुख़्तलिफ़ ॻोठनि खे ही रोड मिलाए थो उन में जेको ही सिम जे मथां हिकिड़ी पुल ठहियलु आहे जेका सफ़ा नाकारा थी चुकी आहे जेका हिन महिल 4 फुट वञी मस बची आहे। हिन में स्कार खातरनि जा पाणी बि जेको निकिरे थो पियो उहो हिन महिल बंदि थी चुको आहे। 2 ॾींहं अॻु में हिकिड़ी ट्राली बि किरी पई हुई जेका तव्हां ॾिठी बि हूंदी मीडिया ते ऐं काफ़ी सारो नुक़सानु थी पियो आहे। हिन महिल कोई बि उनजी तदारक करण वारो कोई बि न आहे जॾहिं त स्कार्फ खाते वारनि जो बि कोई न आयो आहे न ई रोड्स खाते वारनि जो को आयो आहे। जीअं त ॻोठ तमामु परेशान आहिनि। हिन महिल आबादकारनि जा कमंद वग़ैरह निकिरनि था या कणक जी ॿुध आहे। हिन महिल बरसाति हर हिकु माण्हू खे ॾाढो तकलीफ़ आहे। हे रोड जेको हिन महिल आहे का बि सवारी हितां अचण वञण सवाइ मोटरसाइकिल जे वॾी सवारी हितां का अहिड़ी लोड वारी अची नथी सघे। महिरबानी करे ही पुल नई करे नई ठाराई वञे। हिते काफ़ी ॻोठ आहिनि जेके टालपुर खां वठी ऐं ठरी ताईं मिलनि था। हिन में सभई ॻोठ अची वञनि था। सभु कंहिंखे नुक़सानु थो पहुचे। बराए करम ही हितां वारी आवाम जो ही ॿुधंदा ऐं वस वारनि खे अपील आहे त ही असांखे जल्द अज जल्द पुल ठाराइनि। खॾो न आहे पर ही मेन रोड आहे जेको ताल के ठरी मीरो आगे मिलाईंदो ऐं जॾहिं त असांजो तालको जेको आहे ठरी मीरो आहे हीअ हेॾे असां खैरपुर सखर राणीपुर वञण लाइ ही ॻोठ न पर ही तालकनि खे शहरनि खे मिलाइण जी जेकी मेन पुल आहे। जॾहिं त ही पंप स्टेशन साम्हूं लॻियल आहे टालपुर वॾा जेकी पंप स्टेशन आहे न को हल्को ट्यूबवेल आहे न जरी ट्यूबवेल आहे न वरी को हल्को पंप आहे। जॾहिं त हीअ पुल काफ़ी टाइम खां वठी भॻी पई आहे। हिते का बि लोडर गाॾी नथी टुपी सघे पई। असां स्कारप खाते वारनि सां मिलियासीं उन्हनि खे चयोसीं त तव्हां ही मेन नालो आहे तव्हांजो पंप स्टेशन जो हीअ तव्हां पुल ठारायो। हुननि चयो त इहे वर्क्स ऐं रोड खाते वारा जेके डिस्ट्रिक्ट रोड वारा उहे ठाराईंदा। जॾहिं असांजे उन्हनि सां ॻाल्हि थी उन्हनि चयो न ही ठाराईंदा। हाणे इहा लावारस थी पई आहे विच ते पुल न को हू खातो थो ठहराए न ही खातो थो ठहराए। जॾहिं त ही पाणी बंदि लॻो पियो आहे। हिते कल्ह टियों ॾींहुं वॾो हादसो थियो आहे जंहिंमें हिन में पथरनि जी बाक़ाइदे रोड जी ट्राली अंदरि पियल आहे। पाणी जो ज़रो पंप स्टेशन में नथो वञे। सवें ॻोठ आहिनि सवें ज़रई ज़मीनूं आहिनि। उन खां अलावा टाउन बोज़ार वॾा आहे टालपुर वॾा यूसी आहे। इन्हनि जा ॻोठ बाक़ाइदे मथे उन्हनि ते पाणी चढ़ंदो थो रहे। जॾहिं त गवर्नमेंट खे खैरपुर मीरज खे चवंदासीं त उहो अचे ऐं हिन शइ खे ॾिसे त हीअ काफ़ी टाइम खां वठी पुल बंदि पई आहे। या स्कारप खाते वारा अचनि PD अचे त ॾिसे त असांजो पंप स्टेशन छो बंदि लॻ पिया आहे। हिननि जे लाइ इंक्वायरी कई वञे। ॿिनि तालकनि खे पाण में मिलाए थी तालका ठरी मीरवा ऐं तालका कोटडिजी। हिन पुल जो मेन किरदारु इहो आहे त हिन सभई ॻोठनि जेके उहे हिन वक़्तु जेको आहे परेशान लॻा पिया आहिनि थिया। आबादगार जेके आहिनि उहे असांजा परेशान लॻा पिया आहिनि थिया। ऐं हेॾो जेको आहे मुंहिंजो कैमरामैन जेको तव्हांजो आहे उहो ॾेखारे सघे त हेॾो स्कारप खाते जो जेको आहे वॾो डिस्पोजल लॻल आहे जेको पिणु जेको आहे हिन पुल जे बंदि हुजण जे करे क़रीबन हफ़्तो थी वियो आहे त उहो बंदि लॻो पियो आहे। 2 ॾींहं पहिरियां हिते वॾो हादसो हिकिड़ो पेश आयो जंहिंमें ट्रैक्टर ट्राली किरी पई जानी नुक़सान खां अलाह साईं बचायो। हादसनि जो जेको आहे पंहिंजो मामूल बणियल आहे। लिहाज़ा जेको आहे असां असिस्टेंट कमिश्नर कोटडिजी ऐं पंहिंजो DC खैरपुर मीरस ऐं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऐं स्कारप जे प्रोजेक्ट डायरेक्टर ऐं MNA MPA खे इहा पुरज़ोर जेको आहे अपील था कयूं त फौरी तौर ते जेको ही पुल ठाराए ॾिनी वञे जीअं पंहिंजो ही सवें ॻोठ जेके आहिनि हेॾो ॻोठ दुर्मावन चाकराणी ॻोठ पंजल चाकराणी ॻोठ दोदो ख़ासि केली गुलण ख़ासि केली हे सभु जेको आहे पंहिंजो हिन पुल जे ड्रहण जे करे हेॾो पाणी चाढ़दो करे पियो ऐं होॾो जेको आहे ॻोठ ॿुॾण जो ख़दशो आहे। लिहाज़ा जेको आहे इहे ॻोठ बचाया वञनि ऐं तालके ठरी मीरवा ऐं तालके कोटडिजी खे जेको आहे मिलाईंदड़ पुल आहे फौरी तौर ते ठाराए ॾिनी वञे। आम तरफ़ ते जेको आहे बंदि लॻी पिया इलाही सारा ॻोठ हाणे पाणी काए पिया ही पाणी वधिजी वियो अॻिते। हाणे हीअ को पुल आहे हिनखे 10 साल 20 साल थियो को ठाहिण जे लाइ तयारु कोन्हे। हू खातो थो चवे त हू ठाहे हू चवे त हू ठाहे। हिते डिप्टी कमिश्नर बि आयो उनजी मां मिलियो आहियां। असिस्टेंट कमिश्नर ठरी मीरवा बि हुयो। उन्हनि चयो त जल्दी में था ठारायूं पर हींअर ते को बि तदारक न थियो आहे। हीअ अवाम जेके काॾों अचे अॼु सुभाणे हीअ रस्तो सॼो मुकमिल बंदि थी वेंदो। हाणे कार बि कान थी अची सघे। तमामु माण्हू तकलीफ़ में आहिनि बीमारी में आदि काॾों निकिरे ठरी मीरवा खां फिरी वई पोइ बि थो कोटडिजी आहे किथे माण्हू खैरपुर वञे। महिरबानी करे मां अपील थो कयां DCO साहब खे ऐं सिंध हुकूमत खे तदारक करे ही रोड जूं पुलूं ठाराए वञनि ऐं पाणी निकाल कयो वञे। ॻोठाणनि तोड़े ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि जो
टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ही पुल केतिरे ई अरसे खां टुटी वञण जे करे जेको हिकु त सिमट जेको पाणी आहे उहो केतिरनि ई ॻोठनि ते चार करे अचे पियो ऐं केतिरियूं ज़मीनुनि जेके आहे गैराबाद करे पियो ऐं केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहो तबाही जे किनारे ते अचनि पिया डिस्पोजल लॻल आहिनि जेके पाणी कढण जा उन्हनि जे हवाले सां बि हीअ पुल जेका आहे मेन बंदि लॻी पई आहे जंहिंजे करे जेको आहे सो तमामु घणी दुश्वारी अचे पई ऐं पाणी न निकिरण जे करे तमामु वॾा मसइला पेश पिया अचनि इन्हनि आला अख़्तरनि खां अपील कई आहे त जल्द खां जल्द जेको हिन पुल जी जेका मरम्मती कमु करायो वञे छो त हीअ पुल जेका आहे उहा ॿिनि तालुकनि खे मिलंदड़ पुल आहे इहो बि चयो आहे त हिन पुल जे करे केतिरा ई हादसा जेके आहिनि उहे मामूल बणियल आहिनि जल्द खां जल्द हिन पुल जो कमु कराए असांजी बेचैनी जेका आहे उहा ख़तमु कई वञे कैमरा टीम सां गॾु सफ़र पिया टाइम न्यूज़ 2000 वॾा।